हिन जहान में कई आया कई विया जेको आयो आहे सो ॾींदो, जेको ठहियो आहे सो रहंदो, जेको ॼाओ आहे सो मरंदो। अहिड़ो को बि कोन्हे जो आयो हुजे वञे न, अहिड़ो को बि कोन्हे जो ठहियो हुजे रहे न, अहिड़ो को बि कोन्हे जो ॼाओ हुजे मरे न। लहू मलकुन युनादी कुल्ल यौमिन लिदूरिल मौत व नूरिल खराबी। भल उम्र केॾी बि थी वञे नेठि मरे, केॾो बि मज़बूत करे ठाहियो पर नेठि रहे। वयसअलूनका अनिल जिबाल, तुंहिंजा केतिरी पकी ठाहींदे भला? पहाड़नि खां पकी थींदी? ॻाल्हाए ॻाल्हाए, पहाड़नि खां पकी थींदी? क़ुरान थो ॾसे वयसअलूनका अनिल जिबाल, अनिल जिबाल फक़ुल यंसिफुहा रब्बी नस्फा फयज़रुहा क़ाअन सफ़सफ़ा ला तरा फ़ीहा इवजन वला अम्ता वतकूनुल जिबालु कलअहनिल मनफूश वतरल जिबाल तहसबुहा जामिदा वहिय तमुर्रु मर्र अस्सहाब। अल्लाहु अकबर। काश जो क़ुरान पाण सम्झी था मज़ो ई ॿियो अचे। जन जी मादरी ज़ुबान अरबी हुई, भल काफ़िर हा, पर क़ुरान ॿुधी दाह निकिरी वियनि। मा हाज़ा कलामुल बशर, हे इंसान जो कलाम न आहे। ये जबल धस थी वेंदा, धस तुम्बजी वेंदा, दूहों थी उॾाम वेंदा, ईअं ककरनि वांगुरु। ज़मीन ते जबल त पंहिंजी जाइ ते, पर हेठां ई मथां ई बि न रहंदी। जॾहिं हेठां ई मथां ई बि न रहंदी, जबल बि न रहंदा, त पोइ बंगला काथे, माड़ियूं काथे, महलातूं काथे। जॾो वणे तेॾो पको ठहराए न रहंदो, न रहंदो, न रहंदो। जेॾी बि हयाती थिएसि नेठि मरंदो, नेठि मरंदो, न रहंदो। मरण खां उहो पाक आहे जेको ॼमण खां बि पाक आहे। लम यलिद वलम यूलद, मरण खां उहो पाक आहे जेको ॼमण खां बि रहंदो, उहो जेको अॻे खां आहे। कुल्लु मन अलैहा फ़ान व यबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। बोझ नहीं हीअ हयाती वफ़ादार नाहे। ए सफ़र आहे मंझांदे जो माॻ आहे, त पोइ हिते आकड़ छाजी, हिते मस्ती छाजी। वदा जॾहिं हमेशह रहणो थी, जॾहिं हमेशह लाइ हलणो थी, ओॾो जो फिक्र कर।
ओॾों जो फिक्र कर, जाते वॾेरप न बचाईंदे, जाते यारी दोस्ती कम न ईंदई, जाते माल दौलत कम न ईंदी, जो कम आई त हे क़ुरान, जे कम आई त पाक मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फर्मा बरदारी ईंदई। हलणो ओॾे आहे, हितां रवानो थियणो आहे, हितां वञणो आहे, मरणो आहे, हिन खे तरक़ करणो आहे, हिन दुनिया खे छॾणो आहे। हाँ पर वञण में फर्क, मरण में फर्क। मौत जी मुलाकात हर कंहिं सां थियणी आहे। अब्बा चोर खे भी सिपाही मिलंदा आहिनि, चोर खे भी सिपाही मिलंदा आहिनि, ऐं वज़ीर खे भी सिपाही मिलंदा आहिनि। चोर जे अॻियां भी सिपाही अॻु वठे ईअं न बाबा, पर जे वज़ीर साहब अचे थो त बि सिपाही अॻु वठे, पर हिन में फर्क आहे कि न? हुनखे पकड़ई त पादर हणंदुसि, जे हिन खे पकड़ई त सलूट कंदुसि। फर्क आहे कोन्हे। मुलाकात त ॿिन्ही सां थी, पर हिन मिलण में फर्क आहे। कंहिंजी मुलाकात ज़िलत लाइ आहे, कंहिंजी मुलाकात इज़त लाइ आहे। मौत जा फरिश्ता हर कंहिं सां मिलणा आहिनि, पर ॿियनि सां मिलण ॿियो आहे, शहीद सां मिलण ॿियो आहे। ॿियनि सां मिलण ॿियो आहे, शहीद सां मिलण ॿियो। हिकड़नि सां मिलण सां धमकियूं ॾींदे ख़बरदार, ॿियनि सां मिलण सां इस्तक़बाल कंदे इज़त ऐं ख़ुशामदीद चवंदे। हिकड़नि सां ततवफ़ाहुमुल मलाइकतु ज़ालिमी अनफुसिहिम, हिकड़नि सां ततवफ़ाहुमुल मलाइकतु तय्यबीन यक़ूलून सलामुन अलैकुम। क़ुरान ॿिन्ही खे बयान कयो। जॾहिं हलणो ई आहे, मरणो ई आहे, मौत जे मलाइकनि जे मुंहुं पवणो ई आहे, त पोइ मोचड़ा खाई छो, अहिड़ो छो न हलजे जो उहे पाण इस्तक़बाल कनि, इज़त थिए। जन खे मौत डुकाए पकड़ियो, तन खे ॾाढो तंग थो करे। जन खे मौत डुकाए पकड़ियो, छॾींदनि कोन। ऐनमा तकुनू युद्रिकुमुल मौत वलौ कुंतुम फी बुरूजिन मुशय्यदा। छॾींदनि कोन। वॾा वॾा बादशाह मरी विया कि न? जेके आहिनि से मरंदा कि न? वॾा वॾा डॉक्टर, हकीम, तबीब, जन हज़ारनि जूं ज़िंदगियूं बचायूं, मरी विया कि न? जेके आहिनि से मरंदा कि न? वॾा वॾा मौलवी, पीर, फ़कीर, जिन खां माण्हू झाड़ फूक कंदा आहिनि त साईं हे न मरूं, उहे पाण मरी विया कि न? जेके आहिनि से मरंदा कि न? जे हिन जहान खे न छॾणो हुजे हा, हिन जहान में रहणो हुजे हा, त मुहम्मद रसूलुल्लाह रहे। हाँ, ये हर ॻाल्हि आहे जो अल्लाह कन खे मौत खां पोइ बि हमेशा वारी ज़िंदगी ॾेई थो छॾे। इहा हर ॻाल्हि आहे, पर हिन जहान में रहणो कंहिंखे कंहिंजी अल्लाह क़बर खे जन्नत जो बाग बणाए छॾे,
मुझे साईं फरमायो रहे तो मूसा काइम युसल्ली फी क़ब्रिही इंदल कसीबिल अहमर। मेराज वारी रात वही पे सफर में ओ हिन गाढ़े दड़े वट मां मूसा अलैहिस्सलाम के कब्र में नमाज पढ़ंदे ॾिठो। या दरगाह जो शहीद टुकर थी वञे तॾहिं बि अल्लाह जो क़ुरान चवे थो ज़िंदा आहे। पर हिन दुनिया में रहणो कंहिंखे कोन्हे। पोइ जिन खे डुकाए डुकाए मौत वरतो न तन खे ॾाढो किनो थो करे। उन्हनि लाइ मौत कौड़ो 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 जो दुनिया जो को ज़हर कोन्हे। जो मिसाल ॾियां खणी त अहिड़ो कौड़ो। लिखनि था ईसा अलैहिस्सलाम हिकिड़े मुर्दे खे पंहिंजे मौजूज़े सां ज़िंदा कयो। उन खां जो हाल पुछई उन चयो साईं 700 साल अॻे मां मोह घणो 700 साल मूंखे मोए थी विया आहिनि पर मौत जी कोड़ाण अञा मूं न वई आहे। मौत जी कोड़ाण अञा मूं न वई आहे। अञा मुंहिंजी ज़िंदगीअ में मौत जी कोड़ाण। जॾहिं मौत जो ढुक अचणो ई अचणो आहे त पोइ कोशिश कर त मिठो थी न त कौड़ो ॾाढो कौड़ो। बची भी न सघंदे। पोइ अर्ज़ कयूं त जिन खे मौत डुकाए डुकाए वरितो तन जे लाइ वैल। पर जेके मौत खे ॻोल्हनि था त तूं आहीं काथे मिलंदो पंहिंजे टाइम अॻिते पोइ। पर जेके मौत खे ॻोल्हनि था अचणो अथई त अलाह जी राह में अच। असां तो डिॼूं कोन था। मौत जे करे हक़ न चऊं, मौत जे करे सही ॻाल्हि न कयूं, मौत जे करे क़ुरान न ॿुधायूं, मौत जे करे अल्लाह जो पैगाम न ॾियूं, मौत जे करे मोहम्मद रसूलुल्लाह जो पैगाम न ॾियूं। ईअं न थींदो। बल तोखे जंहिं महिल अचिणो आहे हलिया असां तुंहिंजे लाइ तयारु बीठा आहियूं। इन्हनि सां मौत मिलंदो आहे त माखीअ खां मिठो। मैं हिकिड़ो आसान मिसाल ॾींदो आहियां। अबा संख्यो आहे संख्यो ज़हर। संख्यो ज़हर आहे न। संख्यो आहे ज़हर कातिल ज़हर। पर जे हकीम जा हथ लॻी तो हुनसे कुश्तो थी पए त वॾो ताक़तवर कुश्तो आहे। वो मारींदो कोन्हे। रहंदो मज़बूत कंदो, थुल्हो कंदो, ताक़तवर कंदो, जिस्म खे कवी बणाईंदो, मज़बूत बणाईंदो। आहे त साॻियो ई ज़हर संख्यो। आहे त ही बि संख्यो, आहे हू बि संख्यो। पर ही संख्यो ज़हर आहे, हू कुश्तो थी पियो त ताक़तवर आहे। ईअं सम्झो मौत ॿियनि जे लाइ मुहलिक आहे, तबाह कुन आहे। पर मौत जे करे हक़ जी राह में ते शहीद लाइ ताक़त ॾियण वारी शइ आहे। हमेशह वारी हयाती मिली वेंदी आहे। शहीद अल्लाह जी राह में ईमान जी हालत में हक़ ते जेको माण्हू मारिजी वञे उहो शहीद थींदो। ईमान जी हालत में ईमान कोन्हे त शहीद कोन्हे। माण्हू त कई आहे शहादत सस्ती, चवंदा इंदिरा शहीद थी
इंदिरा गांधी भी शहीद थी वई। शहादत ईअं नाहे रुगो मरण सां शहादत हुजे हा या पुछण सां शहादत हुजे हा त अबू जहल भी शहीद थिया। अबू जहल खे त कुठो हूं न, वो शहीद चवंदुसि छा? वो जे हाणे भी कंहिंजो ज़हन अबू जहल वारो, अक़ीदो अबू जहल वारो, हाल अबू जहल वारो, दीन सां दुश्मनी अबू जहल वारी हुजे, वो जे मरी भी पए त शहीद थींदो छा? ईमान जी हालत में पहिरीं ॻाल्हि, ॿियो त हुजे हक़ ते। ईमान जी हालत में ऐं हुजे हक़ ते। ईअं न जो चोरी कंदे मर्जी पए, धाड़ो हणंदे मर्जी पए, पराओ लोढ़ो टपंदे मर्जी पए, इहो त शहीद न थींदो न बाबा। मरंदी घड़ी ताईं हुजे ईमान ते ऐं हुजे हक़ ते। अब समझो था, मरंदी घड़ी ताईं ईमान ते हुजे ऐं हक़ ते हुजे, पोइ इहो थींदो शहीद। रुगो मरण वारो शहीद न थींदो, हक़ ते न हुजे त बि शहीद न थींदो, ज़ालिमा त शहीद न थींदो। वञी कंहिंजे ज़मीन ते, कंहिंजे बनीअ ते, कंहिंजे घर ते कब्ज़ो कई, कंहिंजे माल ते कब्ज़ो कई, हणी बंदूक मारे विधऊं, शहीद थींदो छा? हराम तो मरी वियो, कुत्तो मरी वियो। पोइ जंहिंखे तूं चवे थो न शहीद आहे, ॼण त चयोसीं त ईमान में पको आहे, ॼण त चयोसीं त हक़ ते हो, ॼण त चयोसीं त सही रस्ते ते हो, पोइ कन खे तूं शहीद चई, कन खे मुहम्मद रसूलुल्लाह शहीद चई। तुंहिंजी मुंहिंजी ॻाल्हि कची पकी थी सघे थी, पर आसमान फाटी पवन, सिज रोशनी छॾे वञे, मुहम्मद पाक अलैहिस्सलाम जी ॻाल्हि ग़लति नथी थी सघे। जबल ते बीठा आहिनि, जबल में ॾकणी पैदा थी, जबल में जुम्बश पैदा थी,